सॼी सिंध जियां मटियारी में सिंध पुलिस पारां योम शोहदा अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। एसएसपी मटियारी मोहम्मद कलीम मलिक पारां पुलिस जे शहीद जवाननि खे योम शोहदा ते भरपूर अंदाज़ सां भेटा पेश कई वई। उन मौक़े ते पुलिस हेडक्वार्टर में यादगार शोहदा ते गुल निशावर करे सलामी ॾिनी वई। एसएसपी मटियारी मोहम्मद कलीम मलिक उन मौक़े ते शहीदनि जे वारसनि खे गुलदस्ता ऐं ॿिया तोहफ़ा पिणु पेश कया। एसएसपी मटियारी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त शहीदनि ते क़ौम खे फ़ख़्रु आहे। असां पंहिंजे शहीद जवाननि ते फ़ख़्रु महसूसु करे रहिया आहियूं। उन्हनि खे असां कॾहिं विसारे नथा सघूं। हुन वधीक चयो आहे त शहीद जवान अवाम जी हिफ़ाज़त कंदे पंहिंजी जानियुनि जा नज़राना पेश करे सिंध पुलिस जो ॻाट ऊचो कयो आहे। एसएसपी मटियारी वधीक चयो आहे त पुलिस हर वक़्तु अवाम जे तहफ़ुज़ लाइ किरदारु अदा करे रही आहे। हिन वधीक चयो आहे पुलिस खाते में शहीद जवाननि जे वारसनि जे लाइ ख़ूबसूरत पॉलिसी मौजूदु आहे, जंहिं तहत नौकरियूं ऐं ताहयात पघारूं पिणु ॾिनियूं वेंदियूं आहिनि। उन मौक़े ते एसएसपी मटियारी मोहम्मद कलीम मलिक सां गॾु मटियारी जा डीएसपीज़, समूरनि थाणनि जा एसएचओज़ ऐं वॾे अंग में नफ़री पिणु मौजूदु हुई। कैमरामैन शबीर मल्ला, हारिस मेमण सां गॾु काइमली जमाली, सिंध टीवी न्यूज़, मटियारी।